अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया अनवर अली सोलंकी अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। सिंध शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशर फिरोज़ जे बेरोज मंसूर मलक जी। ॻोठ चांही मनूमल में बिरोही ऐं राजपर बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकियत जहिड़ो थी पियो। जहिड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में जलाल राजपर, साहिब राजपर, मुकीम राजपर, शान अली राजपर, गुल हसन बिरोही, रशीद बिरोही, हुसैन बिरोही, इस्माइल बिरोही ऐं सिद्दीक़ बिरोही शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे बिरासिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हुन सिलसिले में ज़ख़्मी जलाल राजपर ॿुधायो त असांजी ज़रई ज़मीन ते मौजूदु हुआसीं त बिरोही बिरादरी जे माण्हुनि हलां करे कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे, जिते हिननि लठियुनि कुआड़ियुनि सां हमिलो करे असांजा 4 माण्हू ज़ख़्मी कया आहिनि ऐं असांजा 2 नौजवान रहमान ऐं दानिश राजपर खे खंभे गुम करे छॾियो आहे। ॿिए पासे बिरोही बिरादरी जे ज़ख़्मियुनि ॿुधायो त असांजो राजपर बिरादरी सां ज़रई ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो फ़ैसिलो पिणु रखियलु हो, पर अॼु राजपर बिरादरीअ जे माण्हुनि ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती ट्रैक्टर सां हर ॾियण जी कोशिशि कई, जंहिं सबबि जहिड़ो थियो उहे ॿई पासे राब्तो करण ते SHO राणा जमशेद ॿुधायो त ॿिन्ही धुरनि जे NC दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ मेडिकल लेटर जारी कयो वियो आहे, जॾहिं त वधीक जांच करे रहिया आहियूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शूज़ न्यूज़ टीवी।